रतोदेरो खैरातो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ रतोदेरो हुसैन सलमान केमिकल्स जी इंतज़ामिया तरफ़ां हारिन आबादगारनि ऐं ज़मींदारनि लाइ ज़रई ॿिज भाण ऐं ज़रई दवाउनि जे इस्तेमाल बाबति ॼाण वधाइण लाइ हिकु रोज़ा सेमिनार जो इहतमाम कयो वियो। सेमिनार में सिंध बलोचिस्तान जे GM मसूद अहमद समो, बिज़नेस मैनेजर निसार नाइच, RM लियाकत सोलंकी, राशिद भुट्टो, डीलर अली अकबर गोपांग समेत ज़रई माहिरनि, कंपनी जे नुमाइंदनि ऐं हारिन आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई। ज़रई माहिरनि पंहिंजे तकरीरुनि में जदीद ज़राअत जे तरीक़नि, मयारी ॿिज जी चूंड, भाणनि जे मुतवाज़िन इस्तेमाल ऐं फ़सलुनि खे हशरात खां बचाइण लाइ मुअसर ज़रई दवाउनि जे इस्तेमाल बाबति तफ़सीली आगाही ॾिनी। हुननि चयो त साइंसी बुनियादनि ते ज़राअत करण सां पैदावार में वाध ऐं ज़मीन जे ज़रख़ेज़ क़ुवत बरक़रार रखी सघिजे थी। कंपनी जे नुमाइंदनि ॿुधायो त कंपनी जो मक़सदु हारिन ताईं जदीद ज़रई ॼाण ऐं मयारी शयूं पहुचाइणु आहे, जीअं मुल्क में ज़रई तरक़ी खे हथी मिली सघे। आख़िर में सवाल जवाब सेशन पिणु थियो, जंहिं में हारिन पंहिंजे मसइलनि बाबति सवाल कया ऐं माहिरनि तरफ़ां उन्हनि जा तफ़सीली जवाब ॾिना विया।